दादलगारी वेझो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गढ़ी चाकर की इमारत ज़ुबून हाल थियण करे स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जी ज़िंदगी दाह ते लॻल आहे। रिपोर्ट करायो आहे अमजद लगारी। दादलगारी वेझो बॉयज़ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गढ़ी चाकर में 1910 ईस्वी में ठहियल प्राइमरी स्कूल की बिल्डिंग की मरम्मत न थियण करे बिल्डिंग बिल्कुल ज़बून थी चुकी है। स्कूल की इमारत की खस्ता हाली सबब क्लासन जूं छतूं भितियूं ऐं दरवाज़ा भी बिल्कुल ॻरी चुका हैं। आला अमलदारन के स्कूल इंतजामिया ऐं ॻोठड़नि तरफां मरम्मत लाइ दरख़्वास्तूं त ॾिनियूं वयूं, पर कंहिं भी सरकारी कामोरे चूंडियल नुमाइंदे ऐं अमलदार हिन खस्ता हाल स्कूल तरफ़ को भी ध्यान न ॾिनो आहे। स्कूल में हिन वक्त 500 का भी वधीक ॿारड़ा शागिर्द तोड़े शागिर्दाणियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दनि तोड़े उस्तादनि आवाज़ टीवी सां भी वेचार वंडिया। जीअं से असांजी स्कूल जी तक़रीबन बिल्डिंग 1910 जी आहे। उनको पोइ काफ़ी अर्से ताईं क्लेम थींदा रहिया, मुख़्तलिफ़ असांजा ऑफिसर वग़ैरह हिते विज़िट कंदा रहिया आहिनि। पोइ कुछ अर्से खां DCO ख़ालिद सलीम साहब उनके भी विज़िट करायो, उनमें भी बार बार चवण के बावजूद DO साहब 2-3 दफ़ा आया आहिनि। इन बिल्डिंग के हवाले से हालत ये है जब 2 कमरनि की छत मुकम्मल किरी चुकी है। गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल की हालत तमाम ख़राब है। बिल्डिंग जी सफ़ा ज़बून हालत में आ, तंहिं करे असां के अपील था करूँ तो असांखे जेको पंहिंजी बिल्डिंग नई ठाराए ॾियनि ऐं उन खां बाद में जो पानी ईंदो आहे नालियुनि जो गंद किचरे जो वो पानी स्कूल में कठो अचे। असांजो हुकूमत के अपील है तो असांजी बिल्डिंग ज़बून हालत में है गढ़ी चाकर जी, ऐं असांखे बिल्डिंग ठाराई ॾिनी वञे। ऐं काफ़ी टाइम खां पुरानी बिल्डिंग है, उन जो कमरनि जूं छतूं किरी पियूं आहिनि ऐं हिकु कमरो जी छत किरी पई है जेकी वेकेशन में किरी। बरसात पए थी असां लाइ बिल्डिंग असां लाइ ये सही ना है। असांखे बिल्डिंग लॻाई ॾिए वञे। स्कूल में क्लास में असां वेही नथा सघूं, बरसात जो पानी आम जाम थी थो वञे। आम जे बरसात असांखे सॼे स्कूल थी वेंदे, छह घोड़े जो पानी बेभाग स्कूल असांखे भउ आहे, असांजी बिल्डिंग में त किरी पई। असांखे ठाराई असांखे भउ आहे, असांजी बिल्डिंग कंहिं माए में किरी सघंदियूं। ठाराए ॾियो ऐं असांजे स्कूल जी छतूं किरियल आहिनि, असांजे बेंच आहिनि ऐं बरसाति असांजो सॼा क्लास पाणी वारा थी वेंदा आहिनि ऐं असां गप में वेंदा आहियूं ऐं असांजा 555 छोकिरा आहिनि ॿार परे परे खां अचनि था। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए। स्कूल जो छत भी किरी पियो ऐं बारिश में काफ़ी छोकिरा आहिनि, बेंचनि भी कोन्हे आहिनि, वेहण जो जगह न आहे ऐं बारिश ईंदो आहे ड्रिज लॻंदो आहे, जीअं ॾाढा छोकिरा पढ़ंदा आहिनि। छत मथां किरी पए, ऑफिस जो भी छत किरी पियो आहे। असांजो सिंध हुकूमत सां दरख़्वास्त आहे त असांखे मालूमात स्कूल जो कराए जे उस्तादनि शागिर्दनि तोड़े शागिर्दनि एहतजाज कंदे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तालीम के वज़ीर सरदार शाह ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो त बिना देर बॉयज़ प्राइमरी स्कूल गढ़ी चाकर जे स्कूल की इमारत की मरम्मत कराई वञे त जीअं स्कूल में पढ़ंदड़ 500 का भी वधीक ॿारड़ा बिना ख़ौफ़ जे तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ टीवी, दादलगारी।